अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 7 नवंबर 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। रियासती इदारनि क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ करे छॾियो। जीअं सिंध तहरीक जो मरकज़ी अॻुवाण अनवर बुर्दी ऐं फैसल वगण खंभिजी विया। कैडेट कॉलेज लाड़काणे जो मासूम शागिर्द बि खंभे गुम। डॉक्टर शाहनवाज़ कुंभर क़तल केस जे फ़रियादी एडवोकेट इब्राहिम कुंभार ऐं केस जे मुख्य वकील मथां कातिलाणो हमिलो। कराची बार पारां 27वीं आइनी तरमीम ख़िलाफ़ सख़्त मौक़िफ़ इख़्तियार कॉन्वोकेशन मुनक़िद करण जो ऐलान। क़ौमी अवामी तहरीक पिणु 27वीं तरमीम खे सिंध ते इम्कानी हमिलो करार ॾेई छॾियो। सॼी सिंध में मज़ाहिमती तहरीक जो ऐलान। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान पारां बि 27वीं आइनी तरमीम जी मुखालफ़त। सिंध में क़बीलाई तकरार इंसानी हयातियूं गड़काइण लॻा। घोटकी भरिसां शर सीलरा ऐं धंधो बिरादरियुनि में हलंदड़ तकरार तेज़, 5 ॼणा क़तल थी विया। ऑपरेशन दौरान पुलिस एहलकार बि मारिजी वियो। सिंध में आइस जो नशो ख़तरनाक सूरतहाल इख़्तियार करे वियो। 2 ॼणा हयातियूं वञाए वेठा। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध में रियासती इदारनि पारां क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ कयो वियो आहे। क़ौमी कारकुननि खे जबरी तौर खंभे गुम करण वारो सिलसिलो शुरू थी वियो आहे। हर ॾींहुं कंहिं न कंहिं क़ौमी कारकुननि खे खंभे गुम कयो वञे थो। जीअं सिंध तहरीक जे मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी अनवर बुर्दी ऐं मरकज़ी प्रेस सेक्रेटरी फैसल वगण खे हैदराबाद मां पुलिस खंभे खणी गुम करे छॾियो आहे। सियासी समाजी अॻवाननि पारां मुतालबो कयो वियो आहे त अनवर बुर्दी ऐं फैसल वगण खे फ़ौरी तौर ज़ाहिर कयो वञे। जेकॾहिं ॿिन्ही मथां को केस आहे त खेनि अदालत में पेश कयो वञे। जीअं सिंध रहबर कमेटी पारां पिणु जीअं सिंध तहरीक जे मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी अनवर बुर्दी ऐं मरकज़ी प्रेस सेक्रेटरी फैसल वगण खे हैदराबाद मां खंभे खणी गुम करण जी मज़मत कई वई आहे। जीअं सिंध रहबर कमेटी जे सरबराह नवाज़ खान ज़ौर चयो आहे त इहो अमल इंसानी हक़नि जी भंजकड़ी आहे। ॿिन्ही अॻवाननि खे फ़ौरी तौर आज़ादु कयो वञे। जीअं सिंध मुहाज़ पारां पिणु अनवर बुर्दी ऐं फैसल वगण खे खंभे गुम करण जी मज़मत कई वई आहे। पंहिंजे जारी कयल बयान में जीअं सिंध मुहाज़ पारां चयो वियो आहे त अनवर बुर्दी ऐं फैसल वगण खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे। रियासत हिकु तरफ़ सिंध जे मथां तरमीम मढ़े पई त ॿिए पासे सिंध जे क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे, जंहिंजी मज़मत कजे थी। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। जेकॾहिं क़ौमी कारकुननि खे आज़ादु न कयो वियो, एहतजाजी तहरीक खे तेज़ कयो वेंदो। जीअं सिंध क़ौमी मुहाज़ जे मासूम कारकुन ताहिर चांडियो खे पुलिस तशदुद करे मारे छॾियो। SHO कुनरी पारां बिना सबब जे गिरफ़्तार करे मथसि बेरहमाणो तशदुद कयो वियो। तशदुद में ताहिर चांडियो फ़ौत थी वियो। सियासी समाजी अॻवाननि ऐं क़ौम परस्त अॻवाननि पारां मासूम कारकुन ताहिर चांडियो जे क़त्ल जी मज़मत कई वई आहे। SHO कुनरी इफ़्तिख़ार बाजवा ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। वाज़िह रहे त ताहिर चांडियो पंहिंजी जीजल अमड़ जो अकेलो फ़र्ज़ंद हो, जंहिंखे पुलिस इन ॾोह में गिरफ़्तार कयो हो जो हूअ क़ौमी कारकुन हो। खेसि बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। जस्कम जे सीनियर अॻवान पुनल सारे मज़मत कंदे चयो आहे त जीअं सिंध क़ौमी मुहाज़ जे मासूम कारकुन ताहिर चांडियो ते
SHO कुनरी पारां बिना सबब जे गिरफ़्तार करे मथस बेरहमानो तशदुद करे क़त्ल करणु न फ़क़्ति मज़मत जोॻो अमल आहे, पर हिन रहज़न SHO कुनरी इफ़्तिख़ार बाजवा खे बासर मक़ामी पंजाबियुनि जो वंगारो सम्झूं था। मथस वाज़े करियूं था त ताहिर चांडियो जेको पंहिंजी जीजल अमड़ जो अकेलो फ़र्ज़ हूंदो उनजो खून हिकु क़ौमी क़त्ल आहे। असां कंहिं बि सूरत में उहो खून तोखे फॿाइण न ॾींदासीं। सिंध जे मिड़नी क़ौमी कारकुननि खे हिन नाहक खून ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करणु घुरिजे। जसकम चेयरमैन असलम ख़ैरपुरी पिणु मज़मती बयान जारी कंदे चयो आहे त मासूम कारकुन ताहिर चांडियो जे क़त्ल जी मज़मत करियूं था। हीउ अमल इंतहाई वहशतनाक आहे। असीं मुतालबो कयूं था त फ़ौरी तौर SHO कुनरी खे गिरफ़्तार कयो वञे। हुन जो चवणु हो त असीं खून नाहक ख़िलाफ़ आवाज़ उथारींदासीं। डॉक्टर शाहनवाज़ क़त्ल केस जी ॿुधणी लाइ मिरपुर ख़ासि वेंदड़ वकील इब्राहिम कुंभर ऐं एजाज़ हालेपोटो ते सूफ़ी फ़क़ीर भरिसां कातिलाणो हमिलो कयो वियो। कातिलाणो हमिलो करे फायरिंग कई वई, जॾहिं त ॿई ॼणा महफ़ूज़ रहिया। जवाबदार फ़रार थी विया। उन मौक़े ते डॉक्टर शाहनवाज़ कुंभर क़त्ल केस जे फ़रियादी इब्राहिम कुंभर चयो त असां SSP उमरकोट DIG मिरपुर ख़ासि सां राबितो करण जी कोशिशि कई, पर केर बि असांजी फ़ोन खणण लाइ तयारु न आहे। वकील इब्राहिम कुंभर जो वधीक चवणु हो त हिन वक़्त बि आउं हाई कोर्ट मिरपुर ख़ासि में फाथल आहियां, मूंखे सिक्योरिटी फ़राहम कई वञे। डॉक्टर शाहनवाज़ क़त्ल केस जी ॿुधणी ATC कोर्ट में हली रही आहे। मूंखे ॿुधणी में पहुचण लाइ सिक्योरिटी जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु आउं शदीद ख़ौफ़ में मुब्तला आहियां। आला इख़्तियारनि खां मुतालबो करियां थो त मूंखे सिक्योरिटी फ़राहम कई वञे त जीअं आउं कोर्ट पहुची सघां ऐं बाद में FIR कराए सघां। वकील इब्राहिम कुंभर जो वधीक चवणो त शाहनवाज़ कुंभर क़त्ल केस जे जवाबदार ठाह लाइ दबाव विझी रहिया हुआ। अॼु हमिलो करायो अथनि। केस तां कंहिं बि सूरत में हथ न खणंदासीं। हमें कत्ल करने के लिए हमारे ऊपर एक अटेम्प्ट किया गया, हमारे ऊपर फायरिंग की गई, जो अल्लाह ताला की मदद से हम दोनों महफूज हैं, बच गए हैं। और ये जो अटेम्प्ट मुझ पे करवाया गया है, मेरी किसी से कोई जाती दुश्मनी नहीं है, मेरी किसी से कोई अनाद नहीं है। और मेरे ऊपर ये जो अटेम्प्ट करवाया गया है, ये डॉक्टर शाहनवाज़ कुंभर कत्ल के केस के अंदर जो भी जितने भी जवाबदार मुलविस हैं उनको ये उन्होंने करवाया है। उनको पता है कि हमारी बेल एप्लीकेशन रद्द हो चुकी हैं, उनको पता है कि हमारी दरख्वास्तें दहशतगर्दी कोर्ट के अंदर से रद्द हो चुकी हैं। अब वो बौखलाहट का शिकार हैं, वो हमारे पास आ रहे हैं कि आप पैसे लो, केस के ऊपर से हाथ उठाओ, और वो हमें कह रहे हैं कि आप को जो चाहिए वो ले लें। वो बंदे भी भेज रहे हैं, हमारे अजीज अकारब को भी भेज रहे हैं, पॉलिटिकली भी, सियासी एतबार पे भी वो हमें प्रेशर डलवा रहे हैं कि हम जब ये केस के ऊपर से हाथ उठाएं। और हम केस से हाथ ना आज उठाएंगे ना कल उठाएंगे इंशाअल्लाह ताला। अब उन्होंने देखा है कि मैं किसी भी हवाले से, मैं, मेरी फैमिली, मेरे वकला दोस्त, पूरी सिंध की जो गयूर अवाम, पूरे पाकिस्तान की जहां जहां पर भी सिविलाइज्ड पर्सन है, वो कोई भी हमें इजाजत नहीं देता कि हम इस केस के अंदर कॉम्प्रोमाइज करें या इन जालिमों से किसी भी किस्म की हम कोई भी रियायत करें। अब वो देख चुके हैं कि हम किसी भी हिसाब से उनके उसके अंदर नहीं आ रहे, तो उन्होंने आखिरी के अंदर ये घिनौना काम किया है। मुझे कत्ल करने की जो भी है वो उन्होंने मंसूबा बनाया, और वो मेरे रब ने, मेरे अल्लाह ने, मेरे परवरदिगार ने इन जालिमों का जो है वो मंसूबा जो भी है वो नाकाम कर दिया है। पर ये जो कातलाना हमला करवाया है, इसी के अंदर जो डॉक्टर शाहनवाज केस के अंदर जो डेड बॉडी जलाने वाले जो अपने हैं जवाबदारान, और जो मर्डर करने वाले, जो कस्टडी के अंदर मर्डर करने वाले, जो FIR है जिसके अंदर DIG, दोनों SSP, ये जवाबदारान जो भी हैं, ये इनकी साजिश है। मैं इंशाल्लाह इनको नहीं छोड़ूंगा और इनके खिलाफ आज ही यहां से जाकर मैं FIR कटवाऊंगा। कैडेट कॉलेज लाड़काने जी शागिर्द मोहम्मद यूनस चना खे 3 महीना अॻु खंबे गुम कयो वियो हो।
जंहिंजो अञा ताईं को पतो पइजी नाहे सघियो। संदसि वारस परेशान आहिनि। संदसि वारसनि पारां मुतालबो कयो वियो आहे त फौरी तौर ते मोहम्मद यूनुस चना खे आज़ादु कयो वञे। जेकॾहिं हुन जी का ग़लती आहे त खेसि अदालत में पेश कयो वञे। जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो पारां डॉक्टर शाहनवाज़ कुंभार क़त्ल केस जे फरियादी एडवोकेट इब्राहिम कुंभार ऐं केस जे मुख्य वकील एजाज़ हालेपोटो मथां थियल कातिलाणे हमले जी मज़म्मत कई वई आहे। पंहिंजे जारी कयल बयान में जीए सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो चयो आहे त डॉक्टर शाहनवाज़ कुंभार जो अदालत खां मथां क़त्ल कयो वियो हो। उन जे क़त्ल में अॻूणो DIG मिरपुर ख़ासि जावेद जसकाणी ऐं अॻूणो SSP उमरकोट ऐं अॻूणो SP मिरपुर ख़ासि CI इंचार्ज मिरपुर ख़ासि ऐं ॿिया पुलिस अमलदार तोड़े कुझु मज़हबी इंतिहा पसंदि सिधा सवां मुलविस आहिनि। इब्राहिम कुंभार ऐं वकील खे टारगेट करे मारणु घुरनि था जीअं ही केस न हली सघे। हीउ हमिलो फरियादी तोड़े वकील ऐं जजनि समेत सभिनी खे ख़ौफ़ज़दा करण लाइ आहे। हुकूमत पुरअमन सियासी कारकुननि खे खंबे हुननि जूं जबरी गुमशुदगियूं करे थी, पर डॉक्टर शाहनवाज़ कुंभार जे कातिलनि खे गिरफ़्तार बि नथा करे सघनि। ताज़ो इब्राहिम कुंभार ऐं एजाज़ हालेपोटो मथां हमिलो कंदड़नि खे गिरफ़्तार नथो कयो वञे। असां मुतालबो करियूं था त सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं सेशन जज उमरकोट ऐं मिरपुर ख़ासि खे त डॉक्टर शाहनवाज़ कुंभार जी फैमिली फरियादियुनि ऐं वकीलनि खे फौरी तौर तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। बदअमनी ऐं 27 आइनी तरमीम बाबति कंदकोट में मीडिया सां ॻाल्हाईंदे जीए सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो वधीक चयो त पीपल्स पार्टी बल्दियाती निज़ाम बिटो बल्दियाती निज़ाम हाणे सिंध विराए पई। पीपल्स पार्टी असांजो दरिया खपाए पई, 6 कैनाल कढराए, अवामी मज़ाहिमत कईसीं। हाणे असां अवामी मज़ाहिमत जो फ़ैसिलो कयो आहे त 9 तारीख़ ते सॼी सिंध में एहतजाज आहे, सिंध जे माण्हुनि सां इंसाफ़ कयो। ऐं 27 तरमीम ऐं तव्हांजूं असेंबलियूं इहे सभु जुर्तूं ऐं कूड़ियूं आहिनि। पीपल्स पार्टी जा MNA MPA को बि अहिड़ो बिल पास कंदा त जीअं बिटे बल्दियाती निज़ाम में तव्हांजो रस्तनि ते घेराव कयो सिंधनि, वरी MNA ऐं सेनेटरनि ऐं पीपलनि जो ईअं घेराव थींदो ऐं जबरी गुमशुदगियूं ख़तमु कयो, अदालतुनि खां मथां क़त्ल ख़तमु कयो। 9 तारीख़ ते सॼी सिंध सरापा एहतजाज हूंदी। सिंध जे सभिनी सियासतदाननि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। पीर साहब पागारे जी धुर सां GDA सां पार्लियामानी ग्रुप तोणे कॉम्परस धुरनि सां हिकिड़ो इजलास 4 नवंबर ते मुंहिंजे हैदराबाद जे घर ते थियो आहे। 7 नवंबर ते सैयद जलाल महमूद शाह जे जामशोरे जे घर ते ज़ैन शाह साहब इजलास सॾायो आहे, उन में बि शिरकत कंदासीं। लाइअमल जोड़ियूं था त सिंध बघड़नि लुटेरनि फोरनि खां महफ़ूज़ बणाए सिंध तरक़ी आज़ादी ऐं इंसाफ़ तरफ़ वठी हलो। सियासी समाजी अॻवाननि पारां 27 आइनी तरमीम जी सख़्त मुखालफ़त कई पई वञे, जॾहिं त हुकूमत जी कोशिश इहा आहे त कंहिं बि सूरत में 27 आइनी तरमीम खे आंदो वञे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान पारां पिणु 27 आइनी तरमीम जी मुखालफ़त कई वई आहे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे अॻवान कामरेड इमदाद काज़ी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त आइन में थियल 26 तरमीम खां पोइ हाणे ही न जमहूरियत जो ऐं न ई वफ़ाक़ जो दस्तावेज़ रहियो आहे। जेकॾहिं उन में वधीक तरमीमूं कयूं वियूं त वफ़ाक़ी हिस्सनि जा हक़ ऐं इंसानी ऐं शहरी हक़ मुकमिल तौरु ख़तमु थी वेंदा। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जी गॾिजाणी दौरान कामरेड इमदाद काज़ी ॻाल्हाईंदे चयो त कम्युनिस्ट पार्टी जो ख़्यालु आहे त 1973 जो आइन जंहिंखे निढियनि क़ौमी वहदतनि क़ौमनि जे क़ैद जो दस्तावेज़ करार ॾिनो हो, उन जे बावजूदि उन्हनि वहदतनि उनखे वॾी हद ताईं क़बूल कंदे वधीक ख़ुदि मुख़्तियारी वधीक जमहूरियत ऐं वफ़ाक़ियत लाइ जदोजहद जारी रखी। अहिड़ी तरह महिनतकशनि जा हक़ जिन में हक़ हड़ताल जे आइन ज़रिए ज़मानत न ॾिनी वई ऐं न ई हारियुनि जा हक़ महफ़ूज़ हुआ, न वरी उहो आइन मुकमल तौरु सेक्युलर हो, पर उन जे बावजूदि असां उनखे क़बूल करे वधीक बहितर ऐं वफ़ाक़ी ज़रूरतनि मुताबिक़ बणाइण लाइ जदोजहद कई। पर हाणे वधीक तरमीमूं करे इस्टेब्लिशमेंट हद खां वधी पंहिंजो हिसो वधाए रही आहे।
हुक्मरान तबका पंहिंजी कमज़ोरी सबबु पोइते हटी रहिया आहिनि। हिन वक़्तु जेका अपोज़िशन पार्लियामेंट में मौजूदु आहे उहा रुॻो इस्टेब्लिशमेंट ते दबाव विझी इख़्तियार जी विरासत में पंहिंजे हिसे लाइ विढ़ी रही आहे। उन्हनि जी जमहूरियत पसंदी दुनिया ॾिसी चुकी आहे। हाणे वक़्तु आहे त 1973 जे आइन खे उन जी असल सूरत में बहाल करण लाइ जदोजहद कई वञे। ॿी सूरत में मुल्क में बाहि लॻी वेंदी। नई आइनी असेंबली में मुतालबो इस्टेब्लिशमेंट जे हक़ में वेंदो, छो त अहिड़ी असेंबली अॻु खां बि वधीक कमज़ोर ऐं अहिड़नि माण्हुनि ते मुश्तमिल हूंदी जिन खे जमहूरियत न पर इस्टेब्लिशमेंट जी झोली में वेहण जी ज़रूरत हूंदी। उन जदोजहद में मज़दूर तबिके, हारियुनि ऐं आम अवाम खे मुतहरिक करे जमहूरी क़ुवतनि जूं गॾिजाणियूं ऐं कॉन्फ्रेंसूं कराइणु घुरिजनि त जीअं आइन जी शक्ल बिगाड़ींदड़नि खे संदन आइनी हदनि अंदरि महदूद कयो वञे। क़ौमी अवामी तहरीक 27वीं तरमीम ज़रिए सिंध ते इम्कानी हमले ख़िलाफ़ सॼी सिंध में मज़ाहिमती तहरीक जो ऐलान कयो आहे। नामियारे क़ानूनदान क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो जी अॻुवाणी में 8 नवंबर ते जामशोरे ज़िले जे शहर थाणे बुला खान में, 18 नवंबर ते कंबर शदादकोट जे शहर वारह में ऐं 22 नवंबर ते नगर पार्कर में हज़ारे माण्हुनि जो रैलियूं ऐं जलसा कया वेंदा। हैदराबाद में पार्टी जे मरकज़ी सेक्रेटरीट ते पार्टी अॻुवान सां ॻाल्हाईंदे क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त 27वीं आइनी तरमीम सिंध जी वहदत ख़िलाफ़ ऐं सिंध जे वसीलनि ते मुकमिल कब्ज़ो करण जी साज़िश आहे। पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर अज़म बणाइण जी बारगेनिंग में 18वीं तरमीम तां हथ खणण लाइ तयारु आहे। 27वीं आइनी तरमीम सिंध ख़िलाफ़ जनरल अयूब, जनरल यहया, आमिर ज़िया ऐं जनरल परवेज़ मुशरफ जी यादि ताज़ा करण जी साज़िश आहे, पर सिंध जनरल ऐं आमरनि जे दौरनि खां वधीक मुतहद ऐं मुनज़िम थी मज़ाहिमत कंदी। सिंध दुश्मन फ़ैसिलनि में नवाज़ लीग सां गॾु हिसेदार ऐं भाङे भाईवार पीपल्स पार्टी पिणु आहे। पीपल्स पार्टीअ जे सौदागर ताबूत में आख़िरी कोको साबित थींदा। अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो त पीपल्स पार्टी जा करप्ट MPA, MNA ऐं चेयरमैन चवंदा आहिनि त असां वरी अक्सरियत सां तक खटियूं था। मैंडेट आहे हीअ वक़्तु 27वीं आइनी तरमीम ज़रिए सिंध जी वहदत ते हमिलो कयो पियो वञे, तॾहिं उहे ॿीहरनि में लिकी विया आहिनि। 27वीं आइनी तरमीम जे नाले में सिंध जो सौदो पिया कनि। जॾहिं सिंध जो सौदो थिए थो तॾहिं तव्हां जिन अवाम दोस्त सिंध ऐं वतन दोस्त पार्टियुनि खे मिहणा ॾींदा आहियो त अव्हां इलेक्शन में हिकिड़े MPA जी सीट बि नथा खटे सघो। अॼु उहे मैदान में बीठा आहिनि ऐं जिन खरबे रुपया कमाया उहे ठग सिंध जी सौदेबाज़ी में मुलविस आहिनि। जेके करप्शन जा पुट आहिनि उहे गुम आहिनि। जेके सिंध जा पुट ऐं धीअरूं आहिनि उहे पंहिंजी धरती खे बचाइण लाइ मैदान में बीठा आहिनि। जेके करप्शन ज़रिए जिन जे ॿाहनि में लखें रुपयनि जा सोना चूड़ा ऐं किरोड़ें रुपयनि जूं गाॾियूं आहिनि उहे अरबपति, खरबपति, MPA, MNA, सेनेटर औरतूं घरनि में लिकी वियूं आहिनि। ही मिसकीन ग़रीब पेरें उघाड़ियूं औरतूं ऐं ग़ुरबत में पंहिंजे ॿारनि खे पाले वॾो कंदड़ पंहिंजे बचनि मथां छांव थींदड़ ग़रीबनि जूं न्याणियूं सिंध जे वजूद खे बचाइण लाइ रस्तनि ते आहिनि ऐं अरबपतियुनि जूं धीअरूं घरनि में लिकी वेठियूं आहिनि। अयाज़ लतीफ़ पलीजे जो वधीक चवणु हो त पीपल्स पार्टी ऐं आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर अज़म बणाइण लाइ 27वीं तरमीम ज़रिए सिंध जो सौदो पिया कनि। सिंधी अवाम पंहिंजी तारीख़ी सुञाणप ऐं जाग्राफ़ियाई सालिमत खे बचाइण लाइ पुरमन जदोजहद लाइ उथी खड़ो थींदो। 27वीं आइनी तरमीम ज़रिए सूबनि खे मिलियल महदूद ख़ुदि मुख़्तियारी ऐं वसीला वापसी इस्लामाबाद जे हवाले करण वारो कमु कंदी। 27वीं आइनी तरमीम जे नाले में सिंध जी वहदत ते हमिलो कयो वियो त पोइ सिंध में ज़ातियुनि, पार्टियुनि ऐं झंडनि जो फ़र्क़ु कोन हूंदो। सिंध हज़ारे सालनि असांजो तारीख़ी वतन आहे। सिंध जी जाग्राफ़ियाई हदनि सां हथ चुरांद बंदि कई वञे। सिंध वटि पुरमन जदोजहद जी डिघी तारीख़ आहे। जनरल अयूब जे ख़िलाफ़ 1 यूनिट टोड़ियो तहरीक, नीलाम बंदि कयो तहरीक, सिंधी में वोटर लिस्टूं छपरायो तहरीक, आमिर जनरल ज़िया जी सिंध दुश्मन पॉलिसियुनि ख़िलाफ़ जमहूरियत जी बहाली लाइ MRD तहरीक, कालाबाग डैम ख़िलाफ़ तहरीक, आमिर जनरल परवेज़ मुशरफ ख़िलाफ़ तहरीक, MQM जे दहशत गर्दनि ख़िलाफ़ मुसलसल जदोजहद ऐं ॿिटे निज़ाम ख़िलाफ़ जदोजहद करे कामयाबियूं हासिल कयूं आहिनि। हाणे बि लखें माण्हुनि सां रस्तनि ते अची सिंध दुश्मन फ़ैसिला नाकाम बणाईंदासीं।
अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार, मरकज़ी अॻवान अब्दुल कादिर रांटो ऐं एडवोकेट इस्माइल ख़ासखेली जी अॻवानी में पार्टी वफ़द, नामियारे लेखक जामी चांडियो ऐं सिंध सूफ़ी फोरम जे चेयरमैन डॉक्टर बदर चन्ना सां धारदार मुलाक़ातूं करे खेनि सिंधियाणी तहरीक तरफ़ां 16 नवंबर ते हैदराबाद में ऐलानियल सिंध जे वजूद ऐं वसीला बचायो मार्च में शिरकत जी दावत ॾिनी। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अवामी तहरीक जे अॻवाननि चयो त 27वीं आइनी तरमीम जी सूरत में मुल्क में बदतरीन मार्शला मढ़ी पई वञे। हीअ तरमीम ज़ियाई मार्शला लाइ अयूबी आमरेत खां वधीक ख़तरनाक आहे। 26वीं ऐं 27वीं तरमीम आज़ाद अदलिया जो ख़ात्मो आहे। हिननि तरमीमनि खां पोइ जज क़ाबिलियत या तालीम जे बुनियाद बदिरां हुक्मरान धुर जी ख़ुशामद जे बुनियाद ते मुक़ररु थींदा, जंहिंसां अदलिया हुक्मरान जी ग़ुलाम बणिजी वेंदी। हुकूमती धुर जी ग़ुलाम अदलिया के बि इंसाफ़ भरिया फ़ैसिला करे न सघंदी। 27वीं आइनी तरमीम वसीले आइनी कोर्टूं ठाहे इंसाफ़ जे लाइ अदलिया जो दर खड़काईंदड़ माण्हुनि खे दरबदर कयो वेंदो। आइनी कोर्टूं ऐं अदालतूं हदबंदी जो जवाज़ ॼाणाए हुकूमती ज़ुल्मनि ख़िलाफ़ इंसाफ़ घुरंदड़ माण्हुनि जा केस ई न खणिजियूं। 27वीं तरमीम में काबिज़ अंग्रेज़नि जे दौर वारा मजिस्ट्रेट पावर वरी लागू कया पिया वञनि। पीपल्स पार्टी जा मुक़ररु करप्ट कामोरा AC ऐं DC सालनि जा साल माण्हुनि खे सज़ाऊं ॾींदा। जामी चांडियो चयो त 27वीं आइनी तरमीम जो मसवदो ॻुझो रखण ई बददियानती आहे। कानून ज़रिए मुल्क खे क़ैदखानो बणाईंदड़नि खे मुल्क जो अवाम क़बूल न कंदो। हुन चयो त 27वीं आइनी तरमीम ख़िलाफ़ जल्द खां जल्द आवाज़ उथारियो वञे। डॉक्टर बदर चन्ना चयो त 27वीं तरमीम सिंध ख़िलाफ़ ख़तरनाक साज़िश आहे। ऐवान सदर बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर अज़म करण लाइ हर सिंध दुश्मन अमल करण लाइ तयारु आहे। ॿिए पासे डॉक्टर शाहनवाज़ क़त्ल केस जी हाज़िरी लाइ कोर्ट वेंदड़ एडवोकेट इब्राहिम कुंभार ऐं एडवोकेट एजाज़ हालेपुटो ते थियल क़ातिलाणे हमले जी मज़मत कई वई। सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी बख़्तावर मल्लाह शाहिदा डाहिरी मोरो में सुनहरी फारम में अब्दुल हक डाहिरी जे घर भेनरनि सां कचहरी करे सियासी गुफ़्तगू कई ऐं 16 नवंबर ते सिंधियाणी तहरीक तरफ़ां हैदराबाद में थींदड़ मार्च में शिरकत जूं दावतूं पिणु ॾिनियूं। कराची बार एसोसिएशन 27वीं आइनी तरमीम ख़िलाफ़ सख़्त मौक़िफ़ इख़्तियार कंदे कॉन्वोकेशन मुनक़िद करण जो ऐलान करे छॾियो आहे। कराची बार जे सदर आमिर नवाज़ वड़ाइच तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त 12 नवंबर ते कराची में कॉन्वोकेशन मुनक़िद कयो वेंदो। नोटिफिकेशन में बार जे समूरनि मेंबरनि ऐं क़ानूनदाननि खे दरख़्वास्त कई वई आहे त उहे आइन जे तहफ़ुज़, अदलिया जी आज़ादी ऐं क़ानून जी हुक्मरानी जे लाइ हिन अहम कॉन्वोकेशन में ज़रूरु शरीक थियनि। सारियुनि जे अघनि में लाथ ख़िलाफ़ सिंधियाणी तहरीक तरफ़ां ॻोठ ख़लीफ़ो चांडियो खां वारह ताईं 3 किलोमीटर पैदल मार्च करे फाज़िल राहू चौक ते एहतिजाजी जलसो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते ख़िताब कंदे सिंधियाणी तहरीक जे मरकज़ी सदर कामरेड ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, कामरेड सरताज चांडियो, इरफान मनान, पसंद अली, मुजीब चांडियो, कामरेड अली गुल, सतार सिंधी, नोरेज़ चांडियो, नजीब चांडियो, सागर मुश्ताक, नवाब बुरड़ो ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवान चयो त सारेलो फ़सुलु लहंदे ई अनाज मंडी में अन जो अघु किरायो वियो आहे। सारियुनि जो मण 4000 रुपया हुजण बजाए 2000 रुपयनि ताईं मस आहे, जंहिंमें पिणु ग़ैर क़ानूनी कटौती करे आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे। DC कंबर तोड़े SSP तरफ़ां कटौती न करण वारे नोटिफिकेशन खे PP जे ज़िले सदर ऐं अनाज वापारी अॻवान कमर गोपांग रद्द करे छॾियो आहे, जंहिं ते क़ानून जी भञकड़ी जो केस दाख़िल करे सारियुनि जो फ़ी मण 4000 रुपया मुक़ररु कयो वञे। अॻवाननि वधीक चयो त पाकिस्तान में मज़लूम क़ौमुनि जे इस्तहसाल खे वधाईंदे 27वीं आइनी तरमीम आंदी पई वञे, जंहिं ज़रिए सिंध जी ख़ुदि मुख़्तियारी वसीलनि अदालती निज़ाम तोड़े सियासी आज़ादी खे ख़तमु कयो वेंदो, जंहिंखे अवामी तहरीक मुकमिल तौरु रद्द करे थी। 16 नवंबर ते हैदराबाद में सिंधियाणी तहरीक जूं बहादुर न्याणियूं भरपूर एहतिजाज करे सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ भरपूर सियासी मज़ाहिमत कंदियूं। सिंधी अवाम खे अपील करियूं था त सिंध जे हक़नि
जे तहफ़ुज़ लाइ अवामी तहरीक जो हिसो थियनि। साना 27 आइनी तरमीम खे वफ़ाक़ ऐं सूबनि विच में इख़्तियारनि जे तवाज़ुन खे बिगाड़ण जी ख़तरनाक साज़िश करार ॾेई छॾियो आहे। सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका साना जी मरकज़ी एग्ज़ीक्यूटिव काउंसिल तजवीज़ कयल 27 आइनी तरमीम जी सख़्त मुखालफ़त कई आहे, जॾहिं त उनखे वफ़ाक़ ऐं सूबनि जे विच में इख़्तियारनि जे तवाज़ुन खे बिगाड़ण जी हिकु ख़तरनाक कोशिश करार ॾिनो आहे। साना पारां चयो वियो आहे त असांजो वाज़िह मौक़िफ़ आहे त 18 आइनी तरमीम जंहिं तहत सूबनि खे इख़्तियार वसीला ऐं हक़ मुंतक़िल थिया पाकिस्तान जे वफ़ाक़ी ढांचे खे मज़बूत करण लाइ हिकु आग भराई हुई, पर उन ते अञा ताईं मुकमिल अमल न कयो वियो आहे। 27 आइनी तरमीम जे ज़रिए उन्हनि इख़्तियारनि खे वापसि वफ़ाक़ ॾांहुं मुंतक़िल करण जी का बि कोशिश सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ते हमिलो ऐं ख़ासि तौर ते सिंध समेति सूबनि जे वसीलनि ते सिधो हमिलो आहे। सिंध आगी, पाणी, गैस ऐं मैदनियात, बंदरगाहनि ऐं ज़मीन समेति केतिरनि ई वसीलनि खां महरूमियूं बर्दाश्त करे चुकी आहे। अहिड़े पस मंज़र में वधीक मरकज़ी कंट्रोल ऐं इख़्तियार खसे छॾण सां मुल्क अंदरि नफ़रत, बेचैनी ऐं वफ़ाक़ी टकराव वधंदो। सिंध ऐं सिंधी अवाम कंहिं बि अहिड़ी तरमीम खे क़बूल न कंदा जेका उन्हनि जे हक़नि, सुञाणप या वसीलनि खे ख़तरे में विझे। सान वाज़े लफ़्ज़नि में ऐलान करे थी त सिंध जी जाग्राफ़ियाई हदनि में कंहिं बि क़िस्म जी तब्दीली, विरासत या नई हदबंदी खे कॾहिं बि क़बूल न कयो वेंदो। सिंध का इंतिज़ामी यूनिट न पर हिकु तारीख़ी, तहज़ीबी ऐं क़ौमी सुञाणप रखंदड़ धरती आहे। उन जे हदनि सां हथ चुरांद करणु सिंधी वहदत ऐं वफ़ाक़ ॿिन्ही लाइ ख़तरनाक हूंदो। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे यादि ॾियारियूं था त PP हमेशह सिंध जे वोटनि सां हुकूमत में रही आहे। 18 तरमीम बि संदसि हुकूमत में थी हुई। जेकॾहिं हाणे PP 27 तरमीम जी हिमायत करे थी त उहो फ़ैसिलो सिंधी अवाम जे एतमाद सां गद्दारी ऐं PP लाइ सियासी आपघात बराबरि हूंदो। अहिड़े फ़ैसिले सां PP सिंध में पंहिंजो एतमाद हिमायत वञाए सघे थी। असां समूरियुनि सियासी जमायतनि, क़ौमी इदारनि, दानिशवरनि ऐं शहरी समाज खे अपील करियूं था त उहे 27 तरमीम जी मुखालफ़त कनि ऐं पंहिंजो आवाज़ु बुलंद कनि। साना सूबनि जी ख़ुदि मुख़्तियारी, सिंध जे वसीलनि जी मालिकी, सिंध जी जाग्राफ़ियाई सालिमत ऐं वफ़ाक़ी तवाज़ुन जी बहाली लाइ पंहिंजो किरदारु जारी रखंदी। ख़तरनाक क़बीलाई तकरारनि सिंध जे अमन खे दाव ते लॻाए छॾियो आहे। धाड़ेलनि जे पेश पवण बावजूदि उत्तर वारनि इलाइक़नि में अञा ताईं अमन क़ाइमु थी नाहे सघियो। घोटगी भरिसां शर, सिलरा ऐं धंधो बिरादरियुनि में तकरार कर खंयो, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा मारिजी विया ऐं 8 ज़ख़्मी थिया। रौंते जे कचेवारे इलाइक़े में ॻोठ महबूब सिलरो ते शर बिरादरी जे सवें हथियारबंदनि हमिलो कयो, जंहिंजे नतीजे में इब्राहिम सिलरो, सोबत सिलरो, हमीद सिलरो, अयाज़ दूंधो ऐं अली गोहर गोलियूं लॻण सबबि मौक़े ते ई क़तल थी विया, जॾहिं त केतिरा ई ज़ख़्मी थी पिया। पुलिस ऐं रेंजर्स पारां गॾियल ऑपरेशन कयो वियो, जंहिं दौरान हिकु पुलिस एहलकार अमजद अली ड्रग शहीद थी वियो, जॾहिं त ख़लील लगारी समेति 2 एहलकार ज़ख़्मी थी पिया। ख़तरनाक ॾोहारी सनू शर ऐं संदसि साथी मारिजी वियो। क़बीलाई तकरार सिंध लाइ नासूर बणिजी विया आहिनि। क़तल वारा वाक़िआ पिणु रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जंहिंजे करे सिंध जो अमन दाव ते लॻल आहे। जैकमाबाद में तालीम खाते जी करप्शन ख़िलाफ़ शागिर्दनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। जैकमाबाद में चिल्ड्रन राइट्स मूवमेंट, स्टूडेंट्स राइट्स मूवमेंट पारां तालीम खाते में करप्शन ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मुज़ाहिरनि जो चवणु हो त स्कूली इमारतनि जी मरमत, फर्नीचर जी मद में ईंदड़ किरोड़नि रुपयनि जी करप्शन कई वई आहे, जॾहिं त को बि कमु नाहे करायो वियो। उन्हनि चयो त जेके स्कूलनि जूं इमारतूं ज़बून हाल बणिजी वियूं आहिनि, उन्हनि जी मरमत कराई वञे। जिन स्कूलनि में फर्नीचर नाहे, उन्हनि खे फर्नीचर ॾिनो वञे। ख़ैरपुर में वकीलनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो, 27 तरमीम ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन ख़ैरपुर जे वकीलनि पारां 27 आइनी तरमीम ख़िलाफ़
बार आॾो एतिजाज कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी एडवोकेट जमाल नासिर, एडवोकेट फ्याज़ खमीसाणी, अली मेमण, नूर मोहम्मद ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणी जो चवणु हो त तरमीम खे असां सुमेत सिंध जो हर माण्हू रद्द करे चुको आहे। कंहिं बि सूरत में तरमीम थियणु न ॾींदासीं। मीरपुर बठोरे में आइस वापराइण सबबि 2 नौजवान हयातियूं वञाए वेठा। पुलिस अञा ताईं के बि क़दम न आहिनि खयां। ॻोठ अलहजोड़ियो ज़ौर में आदम ज़ौर ऐं ॻोठ मुरीद जाड़ेजो में वकार जाड़ेजो नशो वापराइण सबबि हयाती वञाई। रहवासियुनि जो चवणु आहे त बठोरे में आइस जो कारोबार वधी वञण करे मवालनि जे अंग में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे। कारोबार में वॾी कमाई हुअण करे सफ़ेदपोश माण्हू बि आइस जा डीलर बणियल आहिनि। पुलिस का बि कार्रवाई नथी करे। पुलिस मनशात विकिरो थियण जे एवज़ मिलंदड़ रिश्वत जे करे ख़ामोश आहे। बलूचिस्तान सूबे जे खुशदार वारे इलाइक़े मां डी बलोच कंस्ट्रक्शन कंपनी में कमु करण दौरान हथियारबंदनि हथां अगवा थियल 18 मज़दूरनि मां 6 जो तालुक़ सेठारजा सां आहे, जंहिंमें ॻोठ नूर मोहम्मद कुबर जा 2 ॼणा इरफान अली कुबर ऐं मोहम्मद अज़ीम कुबर ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि जा तौफ़ीक़ बहादुर मुबारक ऐं ॿिया शामिल आहिनि, जेके अञा ताईं बाज़ियाब थी न आहिनि सघिया, जंहिंजे करे वारिस सख़्तु परेशान आहिनि ऐं उन्हनि पारां मदद जी अपील कई वई आहे। वारसनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत, बलूचिस्तान हुकूमत ऐं सिंध हुकूमत नोटिस वठी असांजे प्यारनि जी बाज़ियाबी लाइ क़दम खणे। ख़ैरपुर वासियुनि पारां सिविल इस्पताल इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। पीरसन ख़ान मोहम्मद सुमरो खे जिगर जी बीमारी सबबि इस्पताल आंदो वियो हो, जंहिंखे दाख़िल न कयो वियो। इलाज न थियण ख़िलाफ़ संसद वारसनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हिंगोरजा में ॻोठ ॾाढ़ू ख़ान जे रहवासियुनि नबी बख़्श जोगी, मोहम्मद मिठल जोगी, रहमान जोगी ऐं ॿियनि बासर जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे दाहियो त बासर जीअण जंजाल करे छॾियो आहे, असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। सिंध जे सीनियर सहाफ़ी ऐं लेखक इक़बाल मलाह जी तबियत ख़राबु। खेसि दिलि जी तकलीफ़ सबबि हैदराबाद जी इस्पताल आंदो वियो। इक़बाल मलाह जी एंजियोप्लास्टी ऐं एंजियोग्राफी NICVT कासमाबाद में कई वई। एंजियोप्लास्टी ऐं एंजियोग्राफी बाद डॉक्टरनि पारां आराम जो मशवरो। इक़बाल मलाह जी तबियत हाणे सुधरंदड़ ॿुधाई पई वञे। टंडो मोहम्मद ख़ान शुगर मिल्स पारां क्रेशिंग शुरू न करण ख़िलाफ़ आबादगारनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। टंडो मोहम्मद ख़ान जे 5 शुगर मिलनि मां कंहिं बि शुगर मिल क्रेशिंग जी शुरूआति नाहे कई। आबादगारनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरनि जो चवणु हो त 5 शुगर मिलनि मां कंहिं बि अञा ताईं क्रेशिंग या बॉयलर नाहिनि हलाया। शुगर मिल्स जी क्रेशिंग शुरू न थियण जे करे आबादगारनि खे सख़्तु नुक़सानु थींदो। गोलाड़ची में भाई कॉलोनी में पाणी जी खोट ख़िलाफ़ रहवासियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। रहवासियुनि मोहम्मद जावेद शेख, पोढ़ो चांडियो, सावण शेख, प्यारो भील, नबी बख़्श समेजो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुन जो चवणु हो त 6 सालनि खां साफ़ पाणी नाहे मिलियो। टाउन कमेटी ऐं चूंडियल नुमाइंदा ग़ाइब आहिनि। अवाम परे खां पाणी भरण ते मजबूर आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते पाणी ॾियारियो वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन